नाज़रीन, रिपड़ी भर सां मुख़्तलिफ़ ॻोठनि खे मिलाईंदड़ यूसी खेमटिया जे ॻोठ खैरू देरो जी रोड मुरम्मत जो कमु केतिरनि ई सालनि खां मुकमल न थियण सबबि ॻोठाणा ऐं मुसाफ़िर तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे सरताज पंवर। जी सरताज। रिपड़ी भरसा ॻोठ खैरो देरो जो रोड जो केतिरनि ई ॻोठनि खे मिलाईंदड़ आहे। दरगाह नबी शाह, राज़ी देरो, ॻोठ सोनू ख़ान भट्टी, बहारो समेत केतिरनि ई ॻोठनि खे ही रोड जो मिलाईंदड़ संदसि जेको कमु आहे और रोड जो शिकार आहे केतिरनि ई सालनि खां। अचो त हितां जे रवासिन ऐं हिते सफ़र कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू आवाज़ टीवी सां कहिड़ा था वीचार वञनि। असां सां वॾो आधार आहे। तव्हां ॾिसो, असां ॿार बचे सां दवा दारूअ जे लाइ ॾाढो परेशान आहियूं सर। हींअर बि असां एक्सीडेंट थी पिया आहियूं, रोड जी हालत ज़बून आहे, खॾे में गाॾी किरी आहे वञे। वसारनि खे असांजी अपील आहे त ख़ुदा असां ग़रीबनि जी हेल्प कनि। असां रोज़ जेको आहे सो परेशान, गाॾी सुबुह शाम अचूं वञूं था, पेर भॼी पिया था पवनि, कमल कीअं बचो ॿार अचणु वञणु वारो वठि लॻियो, 12 महीना थी विया आहिनि, पथर विछायो पियो आहे थियो। बस वारनि खे अपील आहे जल्दी जल्दी असांखे रोड ठाहे ॾियनि। असां तकलीफ़ में ॾाढा आहियूं, मींहंनि खां वठी यकूं असां झागे झागे था पहुचूं, रोड बि उहो ई असांजे लाइ आज़ार लॻो पियो आहे। बच्चो ॿार सां तकलीफ़ में आहे, महिरबानी करे असांखे जेको रोड ठाराए ॾिनो वञे। वॾा थोराईंदा आहियूं आवाज़ टीवी वारनि खां, आवाज़ टीवी वारनि खां जिन अची असांखां पुछा कयो आहे, असांजे ॾुख में शरीक थिया आहिनि। शाबस आहे, असां उन्हनि जा थोराईंदा आहियूं। वॾी परेशानी थिए थी असांखे, जेको आहे सो गाॾी नयूं वठूं था, पोइ उहे पंचर थियूं थी पवनि, या रस्ते में राति जो टाइम आहे, अञा सिज मस लहे थो पियो त माना चोराकारियूं लॻियूं पियूं। पोइ ठेकेदार ज़ाहिर न आहिनि, रोड अमले खे ठाहिण वारा उहे माण्हू ज़ाहिर कोन्हनि के। हिते मौजूदु रवासिन ऐं हितां जे सफ़र कंदड़नि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन इहो चवणु हुयो त जल्द अज़ जल्द हिन रोड जो कमु मुकमल कराए संदन मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन गुलाम सरवर भुट्टो सां गॾु सरताज अहमद, आवाज़ टीवी न्यूज़ रिपड़ी।